पंजवीं सिपार सूरत शूरा की चंद आयत हमारे सामने तिलावत की हुई। इन आयतुनि में अल्लाह ताला पाने उन्हनि नेक बारनि खास वसफ़ूं बयान फरमायूं जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आखिरत में भी कामयाब थी। कोई कड़ा माण्हू जेके दुनिया ऐं आखिरत में कामयाब थी विया अल्लाह से उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन आयतुनि में बयान फरमायो। फरमाई वल्लज़ीना यज्तनिबूना कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा नेक बाना दुनिया ऐं आखिरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयानि खां। ये कामयाब थी कबीरा गुनाह करा। हदीस में अचे तो मुझे मिठे नाले वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते कबीरो गुनाह अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां के शरीक बनाए जो सब खां वडे में वडो कबीरो गुनाह। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही वयग़फिर मा दून ज़ालिक लिमन यशा। फरमाई जेकर कंहिंजा गुनाह ज़मीन ऐं आसमान जेतिरा हूंदा मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां रब माफ़ न कंदुसि। छो त नबी से पंहिंजे सहाबी हज़रत साद खे फरमायो या साद अंत अग़ियर। फरमायो साद तू गैरत वारो ही व अना अग़ियर मिनक मां मोहम्मद तोखां वधीक गैरत वारो आहियां। वल्लाहु अग़ियर मिन्नी अल्लाह मोहम्मद खां वधीक गैरत वारो आहे। जेकर हिकिड़ो गैरतमंद मुसलमान उनजी घरवारी नमाज़ भी पढ़े थी तिलावत भी करे थी जिक्र भी करे थी दुरूद भी पढ़े थी तहज्जुद भी पढ़े थी मुर्ज़ की खिदमत भी करे थी ससु ऐं सहुरे जे हुकूक जी भी हिफ़ाज़त करे थी पर जेकर माई मुर्ज़ जी मोहब्बत में गैर मर्द शरीक बनाई गैरतमंद मुसुर के ही चौदो तो जड़ी बेहया औरत न जमीन ते लाए तो जड़ी कितनी औरत न कायनात में लाए। तुझी नमाज भी कबूल न इबादत भी कबूल न खिदमत भी कबूल न तू किन्नी आए घर में रहने के लायक नहीं तलाक के लायक गैरतमंद मुझसे कल हो गया माई के बड़े घर में ब्याह जिला क्या हुआ। तो याद रखो कंजा रोजा मुसलमानों वो बाबू जी को नमाज भी पढ़ंदो हुआ तिलावत भी कंदो जिक्र भी कंदो हुआ दुरूद भी पढ़ंदो हुआ तहज्जुद भी पढ़ंदो हुआ मीलाद भी मनाइंदो हुआ पर अल्लाह की ज़ात साडे की शरीक बनाइंदो हुआ। अल्लाह को मुश्किल कुशा है पर नबी से भी मुश्किल कुशा है। अल्लाह भी मुश्किल कुशा है पर हज़रत अली से भी मुश्किल कुशा है। अल्लाह भी मुददो पर तिस्तई को न मुददो जिस्तई पीर फकीर वली गौस
इमाम शहीद मोड़ा मुर्शिद मोड़ी सुपारश न खला तेस्ते रब मोड़ी मुद कोई कोना असाजी मुद कोना तो पीरन फकीरन जी मोटाए कोना तो पुहारे बाने ते अल्लाह जी निकाल हो दिया रब फरमाए दुआ तो जग भी हया इंसान है ज़मीन ते नाए तो जगो किन्नो इंसान है न कायनात में ना है तुझी नमाज भी कबूल न कुर्बानी भी कबूल न तवाफ भी कबूल न दुरूद भी कबूल न फला नुकीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना तुझे अमलन जो कोई वज़न कोने को कोई मियार कोई कीमत करने का उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी मुझे आसमान मुझे ज़मीन में निकलियो इरी अल्लाह मुशक्कत कालो मुगसुबानी घरवाले जी हर गलती बर्दाश्त कर दो बाजी में लून गिरोने दई मिर्च घराने दई या गलती मुझसे बर्दाश्त करे नहीं दो आया मानी कच्ची पक्की बचाए या गलती भी मुझसे बर्दाश्त करे नहीं दो लट्टा सही नमूने से न धोते स्त्री न कही या गलती भी मुझसे बर्दाश्त करे नहीं दो घर की सफाई सुथराई सही नमूने से न कही या गलती भी मुझसे ज़ालत बर्दाश्त कर दो पर जिकड़ा ज़ालत मुझसे की मोहब्बत में उनके भाग की शरीक कर दी या उनके मुझसे पी के शरीक कर दी मुझसे की मोहब्बत में बेग के शरीक कर दी मुझसे मोहब्बत में सोरे की शरीक कर दी या ऐसी अजीब गलतियां जो गैरत मुर्स करा भी या गलती ज़ाला की बर्दाश्त करा अल्लाह से दसब कौमती का गैरतमंदा ताकि करेगा मैं फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा ज़मीन आसमान जितनी तवाजु गलती हुजन तवाजा हुजन मारब बर्दाश्त करे सगा तो पर शिरक जो जरूर भी मां बर्दाश्त न कंदस छोते मुझे गैरत जो पसंद हो मुश्किल अल्लाह की गैरत के तहत जो इन्हें सूफी लिखो तो इन्हें ना कर सेवा वाली तो वो जागरण वाला निंदा न कर तू निंदा कर दे तो क्या बोलते हैं डायरेक्ट निंदा सामने होगा वो निंदा कर दो डायरेक्ट वो किताब मदी को जानो आ तुमने सामने बिठो तू निंदा कर दे तो क्या बोलते निंदा न कर निंदा की तो भी है इन केवल पीछे निकले पीछे निकले हरे घूमे लोग न करे गैर जिम्मेदार नहीं करे बात न बुझो बताइए समझो सारे को माबूद रहमान खाए बजाने हो न बाबा ये जो वायस बुझदा ने तो हाल को वायस की याद भी करो बरका घर ये वायस करो वायस याद न भी तो इन बाकी मोबाइल में इन्होंने लफ्ज़ चेक हो बल्ले कुव्वती वालो आया मुझे नबी फरमाया हिकड़ी आयत तो वो अपने तक पहुंचा हट जाए तो बोली को ना पूछ सकता को तो आजा दोस्तों में टमाटर शादी बनी जब
उते वे होते ये गालियूं ते उन्हनि खे ॿुधायो ये असांजे तबलीग जमात वारा बस जे सीट ते वेहंदा त दीन जी ॻाल्हि खोले छॾींदा आराम सां हले असां जिथे वेहो उते इहा ॻाल्हि कयो हर गुनाह रब बर्दाश्त करे सघे थो पर शिरक वारो गुनाह रब बर्दाश्त न करे उन जे लाइ रब फ़ैसिलो करे छॾियो मां न बख़्शींदुसि मुशरिक जे लाइ रब फरमाए दुआ बि न घुरो जेकर शिरक ऐं कुफ्र ते के मरी वञे अल्लाह जे नबी से के मनो के والذين آمنوا أن يستغفروا للمشركين ولو كانوا أولي قربى يا روزي بارو سورة التوبة رب فرمایا نبی کی بھی اجازت نہ ہے ایمان والوں کی بھی اجازت نہ ہے جو مشرکان جیڑا دعا کرن पी जेकर शिरक ऐं कुफ्र ते मरी वञे पुट खे इजाज़त न आहे जो पीउ जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे पुट जेकर शिरक ऐं कुफ्र ते मरी वञे पीउ खे इजाज़त न आहे जो पुट जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे चाचो जेकर शिरक ऐं कुफ्र ते मरी वञे भाटे की इजाजत ना है जो चाचे जे लाइ बख़्शिश जी दुआ करे रब फरमायो 70 दफ़ा दुआ घुरो तो मां न बख़्शींदुसि सॼो पहिरे नंबर ते मां वटि इहा गुज़ारिश करी आहियां मां महिरबानी कयो अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न बणायो सचो अल्लाह अकेलो वहदहु ला शरीक न उनजे ज़ात में को शरीक न सिफ़ात में को शरीक मुश्किल कुशा के अल्लाह जो नालो ज़ोर सां हाजत रवा के नज़र इना जे लाइ के रुकू ऐं सजदे जे लाइ के पुटनि ॼण वारो के इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक के मौत हयाती जो मालिक के नफ़े नुक़सान जो मालिक केर आलिमुल ग़ैब हक़ के ॼाणण वारो केर हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद सभिनि खे ॾिसण वारो केर दाता ॾियण वारो केर गंज बख़्श खज़ाना बख़्श वारो केर दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केर मुख़्तार कुल की ज़ात फरमाओ मन कान आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखल जन्नत मुझे महबूब फरमाओ जब मुझे उम्मती जी जुबान थे अव्वल में भी आखिर में भी ये लफ्ज़ जागती आदम जो माबूद मतलूब मस्जूद मुश्किल कुशा हिकड़ो अल्लाह मोहम्मद मुस्तफा मुझे रब दखल जन्नत मुझे नबी फरमायो मां तो फरमाया तो मुझे उम्मती मुश्तरी इंशाअल्लाह मुश्तरी जो ईमान सही सबक वधी का कीमती माल माल को वधी का कीमती जान जान को वधी का कीमती इज्जत इज्जत को वधी का कीमती ईमान दा माल जान ते कुर्बान कबो जान इज्जत ते कुर्बान कभी पर इज्जत ईमान ते कुर्बान कभी बीबी आसिया फिरौन जी घरवाली कुरान तुफद वज़रब अल्लाह मसलन लिल्लज़ीना आमनु इम्राअत फिरौन
बीबी आसिया का जी घरवाली फिरौन जी घरवालिया बादशाही हिंदू मिल दिया बादशाही वगा पाई दिया मथे कुआटी बेगम दे सोना सा भरल हजारे बानून जी खिदमतगार पर माई आसिया जदा ईमान आंदो बादशाही मालनो के कढो बादशाही ने पास न जो लातो बादशाही हिंदू रंगाउन के कढो सोने चांदी जा ज़ेवर न जा खस्या उन्हें बीबी आसिया की जेका मखमल जे बिस्तर ते सुनदी तलवार ने तो लगे लटाओ और फिरौन ज़िल्लहु ताज उन जो मुर्स में खुरवारो जालिम बीबी आसिया के हाथ में खुआई पैगल में खुआई उन्हें जे सीने ते भारी पत्थर रखे उन्हें जालिम फिरौन बीबी आसिया के जो आसिया अन्ना भी वक्त तैयार पर जान बचाया ईमान बचा उन्हें वक्त में बीबी आसिया रब के जो रब्बी बदली इंदक बैतन फिल जन्नत सबसे सुभान या अल्लाह ईमान जेकर बादशाही वाला तुमके छड़ो बादशाही हिंदोरा मुखो खस्या बादशाही लिबास मुखो खस्यो बादशाही ज़ेवरात मुखो खस्या मानी जेके मुझे खिदमत करनी हो वे मुखा परे थी या अल्लाह मा ईमान जो करे सब कुछ कुर्बान करो पर पछाड़ी ने मां इज्जत भी ईमान जो करे कुर्बान थी गया या अल्लाह मां जान भी कुर्बान थी गया आगे मुझे पाजे इज्जत जी भी परवाह ना है या अल्लाह आगे मुझे पाजे जान जी भी परवाह ना है रब्बी बदली इंदक बैतन फिल जन्नत या अल्लाह मुझे जन्नत की जरूरत है जेका तो ईमान वाला जेला त्याग किया या अल्लाह मुझे वो जन्नत दे जेका तो जे वेठो हदीस में जे दो अल्लाह ताला बीबी आसिया जी दुआ के कबूल कयो क़यामत जे दुनिया बीबी आसिया असा जे मिठे नाले वाले मोहम्मद मुस्तफा जी कुआर मामी इन जो घोट मोहम्मद मुस्तफा हो अल्लाह भाई आसिया जी दुआ के कबूल कयो मकाम महमूद वट मोहम्मद मुस्तफा दा कब आसिया भी होंदी रब जे वेठी एरो कीमती दवाई मां हिफाजत कयो ईमान जी अल्लाह जा बनते बहक जनाब नबी सल्लल्लाहु अलैहि के फरमाया माज तो के खबर है अल्लाह जा बनते घड़ा कर जैसे लोग खबर ना वहां फरमाया माज अल्लाह जा बनते बहक याद करो सबक पारी नबरत अल्लाह जो हक व अंता फदल्ला इबादत बंदगी अल्लाह इबादत करनी कभी इबादत का जेला रोज़ो का जेला हज का जेला ज़कात का जेला खैर खैरात का जेला नजर नियाज का जेला नजर बास बास का जेला बास कुरान मजीद में अल्लाह सही एक माई जे पास के जिक्र कयो जनु नालो बीबी हन्ना उन जे मुर्सद नालो इमरान बास दी बस चोती इन्नी नजर तो लग या अल्लाह मां बास दी बस पर बास तो दिला कदेला कमाई बास बस दी नबी अजरा कमाई बास बसीदी इमाम शहीद जिला कमाई बास बसीदी कलंदर सही जिला कमाई बास बसीदी बेटा साहब जिला
kamai baza basidi Amrata Rajela kamai baza basidi Ibrahim Chandra Rajela kamai baza basidi Sanjuman Rajela kamai baza basidi Bodle Bahar Rajela Bibi Hanna ji jai inni nazartu laka ya Allah mabasati baza prabasatu Allah की उम्मीद जी पास है कि बोली गई जो कुरान मजीद में रब बीबी हन्ना के पास के जिक्र करे क़यामत तक नबी साजे उम्मत के सबक दिनो तो बास ये बास जी बीबी हन्ना बास बास कारी बास बास माफी बतनी मुहर्ररा असांजो आदमी बास बास तो पुत्र जमो तमाम के डॉक्टर कंदस काती जय तमो पुत्र सूबेदार थींदो काती जय तमो पुत्र मुख्तियार कार थींदो काती जय तमो पुत्र ऑफिसर लेक्चरर थींदो पर बीबी हन्ना बास जी पासे जय दी माफी पत्नी मुहर्ररा या इनके डॉक्टर या प्रोफेसर कान कदीमास मुख्तियार का या सूबेदार कान कदीमास या अल्लाह इनके को बच्चों को पेट में है लगे तुझे दीन जला आजाद तुझे बैतुल मुक़द्दस जो खिदमतगार बनाए बास का जला बास भी न्याज का जला न्याज माना झुकण झुकाव न्याजमंदी झुकबो का जागो ये जमा के नजर अल्लाह न्याज अल्लाह सवाब से नजर भी अल्लाह जो न्याज भी अल्लाह जो सवाब को से जिंदगी मिले जायज न्याज मोहम्मद भी जायज होता जायज न्याज मोहम्मद न्याज अबू बकर भी जायज ना है न्याज उमर भी जायज ना है न्याज उस्मान भी जायज ना है न्याज अली भी जायज ना है अगर नमूने से न्याज हुसैन भी जायज होता नजर अल्लाह न्याज अल्लाह नजर भी अल्लाह जो न्याज भी अल्लाह जो सवाब सोने हुसैन से पर नबी जगत जो खुदा इबादत बंदगी अल्लाह अगर इबादत सब अल्लाह जी करदा आया इबादत सब अल्लाह की करदा देवबंदी भी अल्लाह की इबादत करदा हज़रत बरेली हज़रत भी अल्लाह की इबादत करदा शिया भी जमदा अल्लाह की इबादत करदा गैर मुकल्लद जमात इस्लाम भी जमदा अल्लाह की इबादत करदा मेहनत करते रब जो हक कर अल्लाह की जात साका के भाई बाप न बनाओ अल्लाह की जात साका के भाई बाप न बनाओ आगे बातों का पूछा तो मदद करा और के अल्लाह इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह मदद फतह के करो नस्रुम मिनल्लाह व फतहुल करीब मदद फतह अल्लाह ने दरवाजा दिया नबी अलैहि सूरत चलदा मता नस्रुल्लाह अल्लाह की मदद कदई दी रब फरमाया वाला इन्ना नस्रुल्लाह करीब रब जी मदद में जीता इय्याका नअबुदु या अल्लाह सा तुझी इबादत थाके व इय्याका नस्तईन ऐ तो खई मदद थाको मदद करने वाला के हां जेकर को मुसलमान चाहे तो नबी से भी मदद कर दुआ हजरत अली से भी मदद कर दुआ मुर्शिद से भी मदद कर दुआ पीर से भी मदद कर दुआ रब जी जात सा रब जी बालन के भाई समझो दादा
कुछ हुआ लज़माए मुख्तसर का अल्लाह का हक ईमान जो हक बयान कर हुई जाती पुट्टने का जो कमा तो जवाब के लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द आसमान जो मालिक अल्लाह ज़मीन जो मालिक अल्लाह यखलुकु मा यशा रब जी मर्जी जेकी मने से पैदा करे या कुल मन यशा इनासा रब जी मर्जी जेके न्याणियूं न्याणियूं वया कुल मन यशा ज़ुकूर रब जी मर्जी जेके पुट ही पुट ने औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा रब जी मर्जी जेके पुट ही न्याणियूं ॾेई छॾे वयजअलु मन यशा अक़ीमा रब जी मर्जी जेके पुट ने न्याणियूं ॿिन्हिनि खां सिकाए छॾे इहो कजो कमु हाणे जेकॾहिं को मुसलमान चवे थो नबी से भी पुट ॾींदो आहे हज़रत अली से भी पुट ॾींदो आहे हज़रत हुसैन से भी राहिब खे 7 पुट ॾिना कलंदर से भी पुट ॾींदो आहे बेटा ईसा भी पुट ॾींदो आहे दस्तगीर से भी पुट ॾींदो आहे मुर्शिद से भी पुट ॾींदो आहे इहो रब जी ज़ात सां रब जे बाननि खे भाई थो रब जो पहिरियों हक़ अथव इबादत बंदगी अल्लाह जी कयो बे नंबर ते रब जो हक़ अथव रब जी ज़ात सां रब जे बाननि खे भाई बाबा हज़रत शुएब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी उनखे रुको ॾियनि पुट जी औलाद तव्हां को पर नौजवान न्याणी खे बकरियूं ॾींदो त हिननि खे पाणी पीआरे मजबूर हूंदो क़ुरान जो फरमा वरद माअ मदियन हज़रत मूसा अलैहिस्सलाम मदियन में आयो वजद अलैहि उम्मतन मिनन नास यस्कून उते खूह हुयो मदियन में धनारन जी वॾी जमात हुई जेके माल खे पाणी पिया ॾियनि के बकरियुनि खे पाणी पिया ॾियनि के ढुढुनि ढकियुनि खे पाणी पिया ॾियनि के उठनि ॾाचियुनि खे पाणी पिया ॾियनि वजद मिन दूनिहिम इम्रअतैन तज़ूदान क़ुरान तो फरमा हज़रत मूसा अलैहिस्सलाम उते ॾिठो त ॿ न्याणियूं हुयूं जेके पासे में बीठियूं हया पर्दे वांगुरु पंहिंजे बकरियुनि खे भरी करे पासे में बीठियूं वञनि बाक़ी सभु दलाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन्हनि न्याणियुनि ते रहम अची उन्हनि खां हाल वरितई क़ाल मा ख़त्बुकुमा तव्हांजो छा हाल आहे हिते सभु मर्द आया तव्हां न्याणियूं मर्दनि जे विच में माउ खे पाणी पिया चिरायो छा तव्हांजो को भाउ कोन्हे छा या तव्हांजो को भाटो या भाइरो या को नौकर या चाकर कोन्हे छा जो तव्हां न्याणियूं नौजवान बकरियुनि खे पाणी पिया चिरायो वीहो सिपाही सूरत क़सस क़ुरान तो फरमाए अगर शुएब अलैहिस्सलाम जे न्याणी मूसा अलैहिस्सलाम के जवाब में चयो क़ालता ला नस्की हत्ता युस्दिर रिआ व अबूना शैखुन कबीर सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलाम के चयो ई धनार पंहिंजे बकरियुनि खे पाणी पियारे हलिया वेंदा पोइ असां पंहिंजे बकरियुनि खे पाणी पियारे ॾींदासीं असांजो को भाउ भाटो कोन्हे को भाणे जो बि असांजो कोन्हे को असां ज़मींदार बि कोन आहियूं जो नौकर ऐं मुलाज़िम रखूं वाबूना
शैखुन कबीर एक वज़ा जो अबो कुरानो जूर ज़ईफ़ जेको घर खां ॿाहिरि निकिरी कोन थो सघे इन जे करे असां पाण बकरियुनि खे पाणी ॾियणु मां तव्हां खां पुछां थो हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे पुट जी ज़रूरत हुई या कान हुई पाण खे पुट ॾिनई ये जो मुसलमान असांजा चवनि था त हज़रत हुसैन से राहिब खे 7 पुट ॾिना कलंदर सां बि पुट थो ॾिए भिटाई सां बि पुट थो ॾिए पीरज़ादनि जे भरिसां कंहिंजी दरगाह आहे जुमन शाह या इब्राहिम शाह इब्राहिम शाह भी पुट थो ॾिए छा इहे नबी खां मथे आहिनि छा खुदा जी ज़ात जो कसम पूरी दुनिया जा पीर वली गौस इमाम शहीद पर साहबा नबी जो एॾो मक़ाम आहे नबी जे जुती जे तरह खे जेका मिट्टी थी लॻे उन मिट्टीअ जो बि मुक़ाबिलो कोन करे सघंदा नबी जो डायरेक्ट अल्लाह सां आसमान जॾहिं नबी पाण खे पुट नथो ॾेई सघे हालांकि ज़रूरत बि अथसि पाण वीचारो झूठ घुराईंदो आहे न्याणी पाणी ॾियण जे लाइ माल खे पुट ॾियण वारो केरु आहे हाणे जेकर को मुस्लमान चए थो त पीर बि पुट थो ॾे मुर्शिद बि पुट थो ॾे नबी आली से बि पुट थो ॾे इहो रब जी ज़ात सां ॿारनि खां भाई अल्लाह जा हक़ याद बीठा घणा हक़ थिया याद बीठा या अरिंदवा को वारी भेरो जा रहा उथा का पहले नंबर दे रब जो हक़ था इबादत का जी कभी अल्लाह जिक्र भी बात क्या किसी नमाज रोज़ा हज ज़कात खैरात नजर न्याज ये सब इबादत है या का जी कभी बे नंबर दे रब जो हक़ रब जी ज़ात सा के भाईवार न बनाओ नबी से मास के फरमाओ पुटमास तो की खबर है मानन जा अल्लाह ते करा असांजा जी अल्लाह ते चीज़ तमाम बुधायो मुझा साईं जो अबू माता जे कदम ते कुर्बान तमाम बुधायो नबी से फरमाओ मानन जा अल्लाह ते हक परे नंबर ते जेको मानो रब जी इबादत कंदो रब जी ज़ात सां के भाईवार न बनाईंदो रब तो फरमाए इन बाने जो पहिरियों हक़ मां रब ते इहो आहे त इनखे रोज़ी इज़त वारी माण्हू इनखे रोज़ी इज़त वारी भली ग़रीब हूंदो मिस्कीन हूंदो रोड ते पथर कुटींदो मज़दूरी कंदो पगारी खणंदो नमाज़ पढ़े रब जी ज़ात सां के भाईवार न बनाए रब तो चले ज़रदारिया नवाज शरीफ के इज्जत वाली रोज़ी न मिलंदी जेतिरी न गरीब नमाज़ी मोए तो के मां इज्जत वाली रोज़ी बाबा तगारी खणण को है बात मजदूरी करण को है बात पत्थर कुटण को है बात ये गरीब नमाज पढ़े रब जी ज़ात सां के भाईवार न बनाए रब तो फरमाए पहले नंबर ते मां रब इनखे रोज़ी इज्जत वारी पाण ख़बर आहे मज़दूर नमाज़ी हुजे मोए तुझे कम चोर न हो मिस्त्री भी उनखे जो तो पुट से खरीदे आया पुट गानो ठाहे घर जो मालिक जो कम कराईंदो भी पुट करे सघंदो पाण सां गॾु उनखे मानी खाराईंदो इज़त कंदुसि या न पर जेको मज़दूर सॼो ॾींहुं मोबाइल में तार विझी करे राग पियो ॿुधे तगारी खणे त चवे दस्तगीर काथई मुंहिंजे मुंहं ते दांगी मल त तगारी खणे अरे काथई मुंहिंजे मुंहं ते तो मल त सीमेंट जी बोरी खणे नमाज भी न पढ़े
वो यो मजदूर जलील थींदो या कोन थी जने में जलील थींदो आखिर ऐं जेको तगारी खड़ा जे ला हज़रत महबूब सुबानी के सॾु करे त मूं ते दागी मलींदुसि या न जेको सीमेंट जी मोरी खड़ा जे ला हज़रत अली साहब के सॾु करे अली तूं मुंहिंजी मदद कर त मां सीमेंट जी मोरी खड़ा मेरी मस्जिद में वेठा हो हज़रत अली साईं हिते हुजे त मूं ते तो मलींदुसि या न तगारी का खणो त रब खे सॾु न था कयो बस के धिको था ॾियो त उते बि रब खे सॾु न था हज़रत महबूब ज़ुबान जो त इहो ई सबक़ आहे आख़िरी वक़्त में पंहिंजे पुट शेख अब्दुल रज़ाक जिलानी खे वसीयत कई या बुनैया ला तदउ मन सिवल्लाह ओ मुंहिंजा पुटरा मां तोखे पारक थो कयां त मुंहिंजे मरण खां बाद मूंखे न सॾिजां मुंहिंजे अल्लाह खे सॾिजां तुंहिंजी मां कोन ॿुधंदुसि मुंहिंजो अल्लाह ॿुधंदो हज़रत महबूब सुबानी तो चवे त पुट मूंखे न सॾिजां अल्लाह खे सॾिजां तुंहिंजी मां कोन ॿुधंदुसि अल्लाह ॿुधंदो ऐं हीउ थो चवे दस्तगीर तूं मुंहिंजी मदद कर ॿुधायो हज़रत महबूब सुबानी जो चयो अथई अगर शाह अब्दुल लतीफ बिटाई भी पंहिंजे मुरीदनि खे ईअं थो चए वहदहू ला शरीक लहू चवंदो आहे पर नंबर ते पंहिंजे मुरीदनि खे बिटाई साहब इहा ई वसीयत कई त अल्लाह जी ज़ात सां करे भयो अल्लाह अकेलो वहदहू ला शरीक सुल्तान बाहू वो भी पंहिंजे मुरीदनि खे ईअं थो चए यकीदानम कि दर आलम ला माबूद इल्ला वला मस्जूद फिल कौन ला मतलूब इल्ला सभिनी बुजुर्गनि जो दर्स इहो अल्लाह अकेलो रब सां कंहिंखे भाईवार न बनाए रफ़मा तो परे नंबर ते निभाने जो हक़ आहे रोज़ी इज्जत वारी इंसान बे नंबर ते रफ़मा जेको मानो मुंहिंजी इबादत कंदो मूंसां कंहिंखे भाई भाई न बणाईंदो रफ़मा तो मुंहिंजो वाइदो आहे मरण खां पोइ जन्नत ॾींदोसांसि बाबा की छा कजे दुनिया में जहिड़ा हुजनि त इज़त वारी रोज़ी मिले मरण खां बाद जन्नत मिले बाक़ी खपे वञा खुदा जी ज़ात सां शिरक कंदो भली किरोड़नि जो कारोबार हुजे न ज़लील थींदो नमाज़ न पढ़ंदो भली अरबपति थी वञो ॿिन्हिनि जान में ज़लील थींदो इज़त वारी रोज़ी उनखे मिलंदी जेको नमाज़ बि पढ़े रब की ज़ात सां कंहिंखे भाईवार न बणाए बस ॿियो आगाज़ कयो ई भलो था कयो वाइर जलसा थींदा अचो था छो त दीनी किताब त असीं पढ़ूं कोन था हदीस मुबारक खे त असीं ॾिसूं कोन था पर क़ुर मजीद जो तर्जुमो बि कोन था हिते जेकर मां कंहिंखां पुछा कयां तो कुरान मजीद जो ख़त्म माना सां का कढियो आहे त सभिनि में को हिकिड़ो हूंदो शुक्र कयो जो ही साल ते वाइज थियनि था जलसा थियनि था यक वारा हाल में अचनि था कुरान हदीस जी रोशनी में असांखे ईमान सम्झाइनि था रिसालत सम्झाइनि था दीन सम्झाइनि था कोशिशि कंदा कयो वाइज कराईंदा हिन साल बलोचिस्तान में मूं वटि फोन आई चयोसीं 8 ॾींहं असांखे ॾियो मुहर्रम जे महीने चयोसीं असांखे 8 ॾींहं ॾियो मिंथूं वास्ता अलाह जा 8 ॾींहं मुहर्रम में असां बलोचिस्तान वारनि जे लाइ कढो बलोचिस्तान में असां मुहर्रम में वाइज़ नथा करायूं माण्हू सभु चवनि था त बाबा अहल बैत सां मोहबत शीअनि जी आहे हिननि सुन्नियुनि जी मोहबत ई कान्हे अहल बैत आम शीअनि
4 ॾींहं बलोचिस्तान वारनि खे ॾिना अंतर उन्हनि सबक़ कयो त माना वाइज़ में जलसे जो फ़ाइदो आहे सॼो वाइदो कयो त पुटु ॼमंदो तॾहिं बि वाइज़ कराए भला हक़ीक़ो कजे बकर हुजे ख़ैरात थी वञे वाइज़ बि थी वञे पुट जी सुन्नत तो हर कराजे तो उन ते बि वाइज़ कराए ख़ैरात थी सबीलिल्लाह बस बत न कयो कार्ड न छपराए शादी थे पुट जी तरह भी वाइज़ थे जलसो को फौत थी वने घर जो भाती उन जे लाइ भी वाइज़ जलसा कराए इंशाअल्लाह भई जान असा का भी भला थींदा उलमा सां ताल्लुक़ रखो हक़ वारी जमात सारे जी जमात जमीयत उलमा इस्लाम दुआ कयो मौलाना फज़ल रहमान खे जे ॾाढी पटके वारनि जी इज़त बचाई मुफ्ती तकी उस्मानी का सवाल कयो त सही पाकिस्तान में उलमा जी इज़त छो ये जो तवा आलम जो वाइज़ बुधो था वरी मिलो था भाकुर था पायो हथन के चुमियो था जो सॼी दुनिया ॾिसे थी सऊदी अरब में दुबई में कतर में मौलवी जी इज़त ना है पेशवा की इज़त ना है होते इंडिया में बांग्लादेश में जेतरी पाकिस्तान में उलमा की इज़त है उतनी इज़त ना है मुफ्ती तकी साहब फरमायो मां बांग्लादेश ढाका में 4000 दौरे हदीस में शागिर्द हुआ उन्हनि जी दाख़िला हुई उन्हनि जी दस्तार बंदी वो मूंखां पुछा कयो तो पाकिस्तान में उलमा की इज्जत छो आहे अल्लाह ताला मुझे दिल में वेदो उनके मां जवाब उन वक्त में इहो ॾिनो त पाकिस्तान में उलमा की इज्जत इन जे करे आहे छो त मौलाना फज़ल रहमान इसे भी सब मौलाना के कोई लगा सब इन मौलाना के पाजो इमाम मनो त साडी इज्जत इन में त सामो ताबेदार इंशाल्लाह ए तो के खबर है तुम्हें बस सुपर ताकत है रूस जो अमेरिका रूस के जलील करने वाला भी हक वाला मौलवी देवबंदी था बेशक अमेरिका के जलील करने वाला भी ये मुल्ला देवबंदी था बेशक उन्होंने मनियो है तसाइन मौलवी से मुकाबलो न करे सदा इंशाअल्लाह पाकिस्तान के मदीने की रियासत बनाने वाला भी अकबर आलम थी इंशाअल्लाह इमरान शाह सुदौर करो अल्लाह ताला उलमा जी नताइज के कामयाब करे ए जने भी आलम की तरफ सद थी तो वाइदो के इंशाअल्लाह इंशाअल्लाह आगे 6 नवंबर दे लाखन में वरो इज्तिमा अपने नमूने की हिफाजत जेला साहबार बेटी नामुस जेला लखन जी तादाद में आवाम ते इन वाइदो के जलसे में ज़रूर असांजा गैर सियासी माण्हू त चवनि था त जलसे जो कोई फ़ाइदो कोन्हे उहे त हिन जलसनि ते एतिराज़ था कंदा कि न उन्हनि जलसनि ते उहे कीअं एतिराज़ न कंदा पर तव्हांखे ख़बर आहे का रात खाली न आहे जो फ़ौजनि जो वफ़द मौलाना वटि न आयो साईं महिरबानी कयो तव्हां हथ कढो जीअं बि असां ईअं कंदासीं मौलाना त हीअ हुकूमत ख़तमु कयो तव्हांजी जेका ड्यूटी आहे तव्हां पंहिंजे सड़क खे संभालियो मुल्क में मुदाख़लत न कयो पोइ असां तव्हांजी ॻाल्हि मञींदासीं न त आवाम फ़ैसिलो कंदो इन ॻाल्हि में तव्हां उलमा जो साथ ॾींदो नी इंशाअल्लाह ये जेके जलसा अथनि इहे गोया कि इन्हनि खे बम था लॻनि एटम बम जो एतिरो असरु न आहे जेतिरो इन्हनि जलसनि जो असरु आहे पोइ तव्हां सियासी माण्हू खां पुछा कयो दुआ भी करो अल्लाह ताला उलमा जी हिफ़ाज़त करे हिन तहरीक खे कामयाब करे ऐं 6 नवंबर यादि रखो
इंशाअल्लाह सब इन जलसे में शरीक थींदासीं उलमा जो मकाम मान वधाईंदासीं अल्लाह ताला इन मस्जिद खे निमाज़नि सां आबाद करे ॾाढी भली ॻाल्हि आहे जो हर साल जलसो थिए पियो इन हाई स्कूल जी मस्जिद में शाबाश आहे इन मस्जिद जे जमायतुनि खे कारकुननि खे अल्लाह ताला उन्हनि खे मज़ीद हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता